हबीबन हेकार मंझां महर सॾु कयो, सो मूं सभु ॼमार ओरण इहो ई थियो। हादी लतीफ़ जो केॾो कमाल जो बैत आहे त महबूबन पंहिंजे बाज सां, पंहिंजे प्यार सां, पंहिंजे शफ़क़त सां सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो ई सॾु कयो ऐं सॼी हयाती में हिकिड़ो दफ़ो ई सॾु थियो। पर इहो सॾु एॾो कमाल जो सॾु हुयो जो मुंहिंजी समूरी हयाती उन हिकिड़े महबूब सॾ ते ॾाढो ख़ुशी ख़ुशी सां गुज़री वई। हाणे इन जो हिकिड़ो त मिजाज़ी पासो आहे लतीफ़ साईं जी हिन बैत जो, इनकलाबी पासो जेकॾहिं असीं ॾिसूं त कमाल जो बैत आहे। हिकिड़ो दफ़ो हबीबन हेकार मंझां महर सॾु कयो, हिकिड़ो दफ़ो मूंखे सॾे ॿुधायूं त तुंहिंजो समाज कीअं हुजणु खपे ऐं तुंहिंजी क़ौम कीअं हुजणु खपे ऐं हिकिड़ो हसीन समाज कीअं हुजणु खपे। ऐं हिकिड़ो दफ़ो ई इहा ॻाल्हि मूंखे हुननि ॿुधाई ऐं उहा मूंखे सम्झ में अची वई ऐं सॼी हयाती मुंहिंजी उन ते गुज़री ऐं सॼी हयाती ऐं स्ट्रगल में, जिदोजहद में सॼी हयाती मूं गुज़ारे छॾी पंहिंजे वतन, पंहिंजे माण्हुनि ऐं पंहिंजी धरती, पंहिंजे क़ौम, पंहिंजे समाज जे लाइ मुया गुज़ारे छॾी। महबूबो मुख़्तसिर तरीन इन जी वज़ाहत मूं अव्हां ॾाढो अर्ज़ु रखी ऐं पंहिंजे हिन चैनल ते तमामु वॾा ॾाहा आलिम उहे बि ईंदा ऐं उन्हनि खां लतीफ़ साईं जी फ़िक्र मुतलिक़ तमामु गहरा सवाल बि ईंदा ऐं गहरो फ़िक्र बि असांजे साम्हूं ईंदो। असां फ़िक्री तौर ते सिंधी माण्हू ॾाढा यतीम महसूसु करे रहिया आहियूं, बावजूदि इन जे त लतीफ़ जहिड़ी हस्ती असां वटि मौजूदु आहे, पर पोइ बि असां पाण खे फ़िक्री लिहाज़ खां ॾाढो यतीम महसूसु करूं था। तंहिं करे अव्हां सभिनी दोस्तनि खे इहा गुज़ारिश आहे त शेयर करियो, हिन खे लाइक बि करियो ऐं हीअ बिला कंहिं कमाइण जे लाइ कोन्हे को। आउं चवां थो जेतिरा वधीक सब्सक्राइबर हूंदा, जेतिरा वधीक दोस्त लाइक कंदा, ओतिरो वधीक ही जेको फ़िक्र आहे उहो दुनिया ताईं पहुचंदो ऐं दुनिया जी कुंड कुर्छ ताईं पहुचंदो ऐं फ़िक्र लतीफ़ खां सवाइ असां वटि को बि रस्तो कोन्हे को। तंहिं करे तव्हां सभिनी दोस्तनि खे गुज़ारिश आहे त तव्हां हीअ वीडियो पंहिंजे दोस्तनि ॾांहुं पहुचायो, उनखे गुज़ारिश करियो त तव्हां सब्सक्राइब कयो ऐं घणे खां घणनि माण्हुनि ताईं पहुचायो। ऐं आउं स्टूडियो ठाहियां पियो, उन में बाक़ाइदा पैनल डिस्कशन थींदा जंहिंमें असांजा सिंध जा ॾाहा जेके लतीफ़ साईं जी फ़िक्र, सिंध जे जेके पेचीदा मसइला आहिनि, सिंध अंदरि जेको फ़िक्री तौर ते हिकिड़ो बहिरान आहे, उन मुतलिक़ गुफ़्तगू कंदा ऐं उहा गुफ़्तगू असांजी सिंधी समाज में सुजाॻीअ जो हिकिड़ो अहिड़ो सॾु हूंदी जेको सॾु सिंध खे तब्दील करे छॾींदो। हक़ मौजूद, साथ सलामत।